डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला पारां सफ़ाई जो हफ़्तो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ मीरपुर माथेलो शहर में सफ़ाई जो अमल शुरू थी वियो। डीसी घोटकी जे हुकम ते असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो म्यूनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर शहरयार खान ऐं म्यूनिसिपल कमेटी जे सीएमओ सलमान लुंड जी निगरानी हेठि शहर जे सभिनी 9 वार्डनि जी सफ़ाई सुथराई नालियुनि जी खोटाई कराए शहर मां हददख़लियूं बि हटायूं वेयूं। सैनिटरी इंस्पेक्टर फरमान कुराई जी अॻवानी में 70 खां वधीक अमलो सफ़ाई जी मुहिम में लॻी वियो। इन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर शहरयार ऐं सीएमओ सलमान लुंड अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त डीसी जे हुकम ते उन्हनि सफ़ाई जी मुहिम शुरू कई है। डीसी साहब की डायरेक्शंस पर सफाई मुहिम जो है उसका हमने किक स्टार्ट किया है। हम चाहते हैं कि हमारा जो शहर है मीरपुर है, इसकी हम शक्ल बदल दें। इसका जो तमाम जो डीसिल्टिंग है, इसकी डीसिल्टिंग करें, इसकी सैनिटेशन करें, इसकी जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट के पॉइंट्स हैं उनको आइडेंटिफाई करें ताकि कचरा वहाँ फेंके, कचरा ठीक तरह से जो है वहाँ पर उसको ठिकाने लगाया जाए। इंक्रूवमेंट जे हवाले सां टीम असांजी एक्टिव आहे, हींअर बि टीम असांजी कमु करे पई ऐं इंशाअल्लाह ताला इंक्रूवमेंट असांजी शहर में ख़तमु करे। उन्हनि चयो त हददख़लियुनि जे हवाले सां बि उन्हनि जो मुक़ररु कयल टीमूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk